छा मसलो आहे? साईं मसलो आयो आहे मुंहिंजो नालो मोहम्मद मूसा लबर, बेठलकोट साहिब खां लबर लग ठगा ऐं प्यारो स्टेशन। मां चौकीदार आहियां हाई स्कूल टगा जो। उन सां मूंसां गॾु ॿियो रहमान गुल चौकीदार हुयो जेको 6 महीना अॻु में चोरी थी। उहो उन चोरी थियण खां पोइ भॼी वियो आहे। हाणे उन खां पोइ इंतिज़ामिया NC कराई। उन NC में कुझु पटियाला ॿधा, उहो रहमान गुल बि ॿधो। वरी उन खे पोइ इंतिज़ामिया अची छॾायो। ॻाल्हियूं थियूं, वरी इंक्वायरी लाइ DO साहब आई। जंहिं इंक्वायरी हिकु दफ़ो कयो वरी हली वई। उन खां मुसलसल खां पोइ हुननि चयो त असां बाबा हिकिड़े महीने जी मूवी ठाराई आहे जंहिंमें सबूत मौजूदु आहिनि ऐं असां इहा स्कूल खुलण में 2 ॾींहं थिया त चौकीदार खे ख़बर पई। उन्हनि ॻाल्हि कई त बाबा मूवी अची वई आहे जेका 1 अगस्त ते स्कूल में आंदी वेंदी ऐं ॾिसंदासीं त चोर केरु आहे। हुन उहा ॻाल्हि ॿुधी ऐं पंहिंजो रवानो थी वियो। ॿिए ॾींहं ते चाबियूं छॾे उहो भॼी वियो। उन खां पोइ उहो मुसलसल 6 महीननि खां नथो अचे। इंक्वायरी में बि असां पंहिंजी सफ़ाई ॾिनी, असांखे कुझु न चयो हो। हींअर ताईं पघारूं बि खणे पियो थो, घर वेठे सुकून सां हुनजी जूं विसर में कोन थी हले। उन खां पोइ हींअर हर बार 5-6 महीननि खां वठी मूं हिकिड़े माण्हूअ खे तमामु घणो परेशान कयो वियो आहे। एॾो परेशान कर कॾहिं 2 ॾींहं जो छॾनि त वरी को बहानो करे भाई हे पटियालो चाबी नथो वठे त भाई हे पटियालो चाबी नथो वठे। असां छा कयूं? जंहिंमें साईं सुल्तान मुसलसल हर तरीक़े सां हेडमास्टर आहे। उहो जेको सो मुसलसल का न का तरीक़े सां मूंखे 5-6 महीने परेशान कयो आहे। हाणे 14 नवंबर 2005 जुमे जे ॾींहुं वरी मूंखे 11 बजे फ़ोन करे घुरायईं त 5 मिंट रुगो स्कूल अच। मां उते स्कूल वियो आहियां ऐं जेको सो मूंखे विहारे चए थो बाबा हे चाबियूं नथा वठनि, तूं हाणे असांखे लिखत ॾे। अॻे जे ॾींहुं जेका चोरी थी त उन जो ज़िम्मेवार तूं हूंदे, जे न त तोखे 24 कलाक ड्यूटी करणी पवंदी। ॿुधायो त मां केॾे वञा? मींहुं हुजे, झिड़ी हुजे, फुड़ी हुजे, आंधी तूफ़ान हुजे, त मां कॾहिं पंहिंजी ड्यूटी में गिफ़लत न आहे कई, चाहे बीमार हुजां कुझु बि हुजां। हाणे मुंहिंजो ड्यूटी टाइम सुबुह जो 7 खां शाम जे 6 बजे ताईं, शाम जे 7 खां शाम जे 6 बजे खां वठी सुबुह जे 7 बजे ताईं आहे। पर मूंखे मुसलसल 5 महीननि में सुबुह शाम ड्यूटी वरिती थी वञे। मूंखे ॿुधे जेका बायोमेट्रिक गवर्नमेंट तरफ़ खां चौकीदार खे ॾींहं जो इस्तिस्ना आहे ऐं हे त पंहिंजा फ़ैसिला मरी वेठो आहे। का बि ॻाल्हि करे थो त बाबा हे हीअं करिणो आहे, अॼु वरी ॿिए ॾींहं ते उहो माण्हू फिरी थो वञे। मूंखे ऑफिस में 14 नवंबर 2025 ते घुराए मूंखां ज़बरदस्त प्रेशर में आणे मूंखां लिखत वठी वई आहे जेका मुंहिंजे हथ में हींअर बि आहे। उन में शाहिद पाण ख़ुदि हेड मास्टर सुल्तान हिंगोरो, कस्टल मैनेजर मंसूर सुमरो ऐं उन खां पोइ FA मरहम अली अबड़ो, इन 3 जा नाला साइन थियल आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो जे ॾींहं जो हे मां हिननि खे को बि सामान उतां गाइब थी वञे, को अमलदार स्कूल जो मुलाज़िम खणी वञे, कुझु बि करे वञे त उहा हर शइ मां भरियां। इहो कहिड़ो इंसाफ़ आहे? मूंखे ॿुधायो वञे त मां काॾे वञा? हिकु ईमानदारी सां पंहिंजी ड्यूटी कयां, ॿियो मूंखे ऑफिसर जी एॾी परेशानी सुबुह शाम मूंखे गिलियूं बीठो आहे। मां हिननि जे फ़ोन ते हिननि जे नियापे ते न पहुतो हुजां, कंहिं ॻाल्हि में मूं कोताही कई हुजे त उन बावजूदि मूंखे का सज़ा ॾिनी वञे। हींअर हे कहिड़े ॾोह जी मूंखे सज़ा ॾिनी थी वञे? मां अपील कंदुसि साईं सरदार अली शाह जेको तालीम जो वज़ीर आहे, सेक्रेटरी तालीम खे ऐं डायरेक्टर हैदराबाद खे ऐं DO दादू खे बराए महिरबानी करे जनाब आला मुंहिंजी ज़ोरदार अपील आहे त हे मुंहिंजो मसइलो हल कयो। मां हुननि खे चयो बाबा मूंखे भला ॿियो चौकीदार ॾियो, हो चौकीदार बि न ॾेई रहिया आहिनि।
ऐं मुसलसल मंसूर सुमरो बि इहो चाहे थो, मंसूर सुमरो इहो चाहे थो त तूं हितां ट्रांसफर थी त मां जेको सो पंहिंजा TCF जा माण्हू रखां चौकीदार करे। अवा ठीकु आहे, तव्हां मुंहिंजो ऑर्डर करायो, मां किथे न किथे ॿिए स्कूल हलियो वेंदुसि, मूंखे एतिरो परेशान न कयो। हाणे हो चौकीदार जेको रहमान गुल आहे, हो मुसलसल हर महीने पघार खणे, हिकु ॾींहुं बि स्कूल में पघार तव्हां पेरोल जो चेक कयो, हो अचे थो महीने में पघार जे टाइम ते दादू अची हेड मास्टर जी चांहि पीऊं इतो रवानो थी थो वञे, जेको मुसलसल गैरहाज़ुर आहे। मूंखे ॿुधायो त महिरबानी करे मुंहिंजी हिन अपील जी जेको सो रखियो वञे ऐं इन जो तदारक कयो वञे त जीअं मां को सुकून ऐं चैन सां पंहिंजी ड्यूटी करे सघां।